घोटकी सिंध हुकूमत पारां पहिरीं क्लास खां 5वीं क्लास ताईं मुफ़्त दर्सी किताब तक़सीम करण वारे हिकु तक़रीब मुनक़द तालुक़े एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी मोहम्मद यूसुफ धांधू जी सदारत हेठि कोठाई वई, जंहिंमें पेटी अलिफ़ तालुक़े घोटकी जे अॻवाननि दीन मोहम्मद महर, सराज अहमद धांधू, सिकंदर अली, हाकिम अली शेख, तालुक़े घोटकी जो फोकल पर्सन गुलहसन चनो, बालग अदबी फोरम सिंध जो मरकज़ी सदर अब्दुल हई भुट्टो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ गवर्नमेंट प्राइमरी स्कूलनि जे हेडमास्टरनि खे स्कूली ॿारनि लाइ ईंदड़ मुफ़्त दर्सी किताब ॾिना विया। और मौक़े ते तालुक़े एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी मोहम्मद यूसुफ धांधू, दीन मोहम्मद महर, अब्दुल हई भुट्टो, गुलहसन चनो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत सूबे खे वधीक बहितर उजागर करण लाइ तालीम मुकमल मुफ़्त कई आहे। इन जे करे सिंध सरकार गवर्नमेंट स्कूलनि लाइ मुफ़्त दर्सी किताब मोकिलिया आहिनि। हिननि चयो त ॿारनि जे वालिदेन खे घुरिजे त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइण सां गॾु उन्हनि खे पाबंदी सां स्कूल मोकिलिन, छो त हाणे गवर्नमेंट जे स्कूलनि में बहितर तालीम हली रही आहे। उस्ताद पंहिंजी क़ौम जे ॿारनि खे ईमानदारी ऐं सचाई सां इल्मु ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त अॼु खां तालुक़े घोटकी जे 400 गवर्नमेंट प्राइमरी स्कूलनि खे मुफ़्त दर्सी किताब विराइण जी शुरूआत कयूं था, जेके स्कूल खुलण खां अॻु स्कूलनि में पहुची वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।